हैदराबाद में पुलिस जो कासमाबाद जे ॻोठ करण खान चोरो में ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो थी पियो, जंहिं दौरान ॾोहारी फरार थियण में कामयाब थी विया, जॾहिं त पुलिस फुरतियल सुज़ुकी हथ करे वरिती। हिकु ॾींहुं अॻु कुझु नामालूम हथियारबंदनि मोहम्मदी चौक लॻ हाली रोड भरिसां ड्राइवर फ़क़ीरा ते तशद्दुद कई, ख़ासि रोक रक़म जी सुज़ुकी फुर कई हुई। ॾोहारियुनि जे कासमाबाद में हुजण बाबति इत्तला मिलण ते पुलिस कासमाबाद जे ॻोठ करण खान चोरो में कार्रवाई कई। SHO इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार अली आराइन, SHO हुसैनाबाद, सब इंस्पेक्टर आगा असद पठान, SHO छिलगिरी, सब इंस्पेक्टर गुलशन अली महर RRF एहलकारनि खे छापो हयो। ॾोहारियुनि पुलिस खे ॾिठो ऐं मथां डंडनि पथर ऐं हथियारनि सां हमिलो करे ॾिनो। हमले जे नतीजे में पुलिस जी गाॾियुनि खे नुक़सान पहुतो। पुलिस जवाबी कार्रवाई कंदे हाली रोड थाणे जी हद मां फुर कयल सुज़ुकी बरामद कई, जॾहिं त जवाबदार अहमद नाले जो, तालिब नाले जो, अरशद नाले जो, हाजी बिरोही, मोहम्मद शफ़ी ॿिया फरार थियण में कामयाब थी विया। सनन ख़िलाफ़ कासमाबाद थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे।